वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त पंजाब जी बिजली वापेदारनि खे रिआयत में वफ़ाक़ जो को बि हिस्सो नाहे। सूबा पंहिंजे अवाम खे रिलीफ ॾियणु चाहिनि था त खेसि ख़ुशि केबी समेत ॿियनि सूबनि जी हुकूमतुनि खे बि रिलीफ ॾियणु घुर्जे। 50 अरब रिन सां 200 यूनिटनि ताईं जे वापेदारनि खे रिलीफ ॾिनो वियो आहे। सॼे मुल्क में 86% घरेलू वापेदारनि खे फ़ाइदो पहुतो। मुल्क में महांगाई 3 सालनि जी घटि तरीन सतह ते अची वई आहे। महांगाई वधीक घटि करण जी कोशिश कई वेंदी। FBR में सुधारा आंदा पिया वञनि। टैक्स रेवेन्यू में इज़ाफ़े लाइ ॾींहुं राति महिनत करणी पवंदी। ट्यूबवेलनि जी शमसी तवानाई ते मुंतक़िली सां बिजली चोरी ख़त्म थींदी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण है वफ़ाक़ी सरकार कोयले ऐं सोलर ज़रिए बिजली पैदा करण जी मुखालफ़त कई आहे। परदेह मां महांगो कोयलो घुराए बिजली तैयार कई पई वञे। पंजाब के बिजली में रिआयत आर्ज़ी आहे। 2 महीननि खां पोइ ॿीहर अवाम खे साॻी ओगाड़ी कई वेंदी। मौसमियात खाते जी अॻकथीअ सां बि वधीक बरसातूं थियूं आहिनि। जबलनि ज़रिए ईंदड़ पाणीअ सां बरसाती नालनि खे नुक़सान पहुचंदो आहे। 26 अगस्त ते बोर्ड जो ख़तरो आहे। पंहिंजे अवाम खे कंहिं बि सूरत में अकेलो छॾियो वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां लाड़कानी कंबर ऐं ख़ैरपुर नाथन शाह जो दौरो। बिजली के बिलन में रिलीफ ॾियण ते सिंध पंजाब जा वॾा वज़ीर आमू साम्हूं। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे बयान ते छिती टंगेज। संदसि चवण आहे त अवाम खे बिजली के बिलन में रिलीफ ॾियण बेवकूफ़ी आहे। करप्शन जो पैसो खीसे में विझण नाहे। जेकॾहिं अवाम खे 2 महीननि जो रिलीफ मिली वञे थो त हुन लाइ ख़ुशि आहे। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमन जो चवण है त नंढे भाउ बिजली महांगी कई है। वॾे भाउ वरी रिलीफ जो ऐलान कयो। कुछ माण्हू बिजली के बिलन बाबत तनक़ीद करे रहिया आहिनि। बिजली के बिलन में पीपल्स पार्टी इज़ाफ़ो न कयो आहे। बिजली के बिलन ते नाकारी सियासत न थियण घुर्जे। कराची में 31% मरीज़ पंहिंजी अस्पतालुनि जा ईंदा आहिनि। 15 मुल्कनि जा माण्हू भी कराची में इलाज कराइनि था। सिंध सरकार अवाम जा मसला हल करे रही है। शहरी इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे रहियो आहे। बलोचिस्तान इलाके मस्तोंग में सिक्योरिटी फोर्स जो ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। 2 ज़ख़्मी। ISPR जो चवण आहे त सिक्योरिटी फोर्सिस जो चवण आहे त मारिजी वियल दहशतगर्द DC पंजगोर जे क़त्ल में मुलविस आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस DC पंजगोर जे क़त्ल जो प्लान कयो आहे। शायरन के सरताज हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई के 281 उर्सरियूं तकरीबूं शुरू। सिंध जो गवर्नर कामरान टिसोरी शाह अब्दुल लतीफ भिटाई जी मज़ार ते हाज़िरी भरे उर्स जो अदा करे छॾियो। सुघड़ कचहरी में डोर बेत ॿियूं तकलीफ़ूं पेश। नसीराबाद में औरत पुरसरार नमूने फोर्ट वारसन तरफा मुड़स ॾेरनि ते ज़हर ॾेई क़त्ल करण जो इल्ज़ाम। 3 ॼणा गिरफ़्तार। सदन चवण आहे त सोनी खे संदसि मुड़स ॾेरनि ज़हर ॾेई क़त्ल कयो आहे। वाक़े जी जांच कई वञे। गढ़ी यासीन में मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल 2 नौजवाननि जे वारसनि जो एहतजाज जी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो। वारसनि जो चवण आहे त लियाकत ऐं निसार शेर खे बेगुनाह मुक़ाबले में क़त्ल कयो वियो आहे। मुबैना मुक़ाबले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। उडेरो लाल में लोड शेडिंग ॻरनि बिलनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। टंडे अलहियार अटंडादम रोड ते धरणो ट्रैफिक मुअतल। ॻोठाणनि जो चवण आहे त बिजली जी हथरादू लोड शेडिंग जीअण जंजाल बणिजी वियो आहे। बिजली न हुअण सबबि कारोबारी सरगर्मी भी मुतासिर थी रहियूं आहिनि। पाकिस्तान ऐं बांग्लादेश पहिरीं टेस्ट में सुभाणे खां खेॾी वेंदी। 2 टीमुनि जे मैच में कामयाबी लाइ भरपूर नेट प्रैक्टिस। क़ौमी टेस्ट टीम के कप्तान शान मसूद जो चवण आहे त मुखालिफ़ टीम के कमज़ोर न समझण घुर्जे। बांग्लादेश ख़िलाफ़ तेज़ खेॾण जी कोशिश कई वेंदी। कोशिश कबी त सीरीज़ पंहिंजे नाले कई वञे।